नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहाड़ शामिल करूं था हिन वक्त खबरूं। नाज़रीन चौहड़ जमाली में सिंधी अदबी संघर्ष शाख पारां शाहबंदर सुजाग क़ौम जी सरकार सां साहिली पट्टी जे भलोड़ लेखक शाइर ऐं ड्रामा आर्टिस्ट वज़ीर सनम कुंभर जे किताब सनम सुरसरापिया जे मुहरत ऐं साणस रहण जी तक़रीब हाई स्कूल चौहड़ जमाली में मुनक़द कई वई। तक़रीब जी सदारत सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे जे चेयरमैन नामवर मुहक़िक़ ऐं शाइर डॉक्टर मोहम्मद अली मांझी कई, जॾहिं त तक़रीब जी कार्रवाई सास चौहड़ जमाली जे कारोबारी कमेटी जे मेंबर ऐं गस्टा अॻुवाण अहमद ओठो हलाई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर कहर जे मौजूद तक़रीब में कालम निगार सागर मेमण, सीनियर सहाफ़ी डॉक्टर इकबाल खट्टी, सैयद मलुक शाह भाडाई, जिस्म अॻुवाण रहीम बख्श जमाली वज़ीर सनम जी शख़्सियत ऐं संदसि किताब ते तफ़सीली रोशनी विधी। उनखां सवाइ डॉक्टर मोहम्मद अली मांझी, इंजीनियर उभायो खुश्क रमज़ान मेमण, असद मेहरानवी, शकूर सारंग, गुलाम कादिर बागी, कादिर कुंभर, मोहम्मद सिद्दीक मेमण, हाफिज़ फज़लुल्लाह फायाज़, उर्स ओठो शकील पारस ऐं ॿियनि पिणु तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर सनम जी शख़्सियत ऐं किताब ते तफ़सीली उपटार कई। महफ़िल जी सिंगार वज़ीर सनम पाण खे मिलियल इज़त मुहबत ते सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा कयो। तक़रीब में शाइरनि मीर अलहर रखियो भंड, राजा खट्टी, शाह कवि शहज़ाद मेमण, साबिर चांडियो पंहिंजा शेर पढ़ी ॿुधाया। उनखां सवाइ तक़रीब में खुदानो ठाराणी, असलम आज़ाद, गुलाम मुस्तफ़ा लोहार ऐं अली हसन ख़ासकेली मुख़्तलिफ़ गीत तरन्नुम ॻाए महफ़िल खे मोहे विधो। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।